गुलामुल्ला रोड ते क़ाइम सीमेंट फैक्ट्री इंतजामिया 60 मुकामी मुलाज़मन के ड्यूटियुनि तां फारिग करे छॾियो आहे। मुलाज़मन जो चवण आहे त इंतजामिया बिना जवाज़ खेनि फारिग कयो आहे। नौकरियुनि खे बहाल करे बेचैनी ख़त्म कई वञे। अहम ख़बर मां असां शेयर करे रहिया आहियूं। गुलामुल्ला रोड ते क़ाइम सीमेंट फैक्ट्री इंतजामिया 60 मुकामी मुलाज़मन के ड्यूटियुनि तां फारिग करे छॾियो आहे। मुलाज़मन जो चवण आहे त इंतजामिया बिना जवाज़ खेनि फारिग कयो आहे। नौकरियुनि ते बहाल करे बेचैनी ख़त्म कई वञे। अहम ख़बर मां असां शेयर करे रहिया आहियूं। गुलामुल्ला रोड ते क़ाइम सीमेंट फैक्ट्री में मक़ामी मुलाज़मन खे नौकरियुनि तां बरतरफ़ कयो वियो आहे। जॾहिं त मुलाज़मन जो इहो चवणु आहे त नौकरियुनि ते बहाल करे बेचैनी ख़त्म कई वञे। मुलाज़मन जो चवणु आहे त इंतजामिया पारां बिना जवाज़ खेनि फारिग कयो वियो आहे। नौकरियुनि ते बहाल करे हिकु भेरो ॿीहर बेचैनी ख़त्म कई वञे। अहम ख़बर खां मां आगाह करे रहिया आहियूं। गुलामुल्ला रोड ते क़ाइम सीमेंट फैक्ट्री इंतजामिया 60 मुकामी मुलाज़मन खे नौकरियुनि तां बरतरफ़ करे छॾियो आहे। इंतजामिया बिना जवाज़ खेनि बरतरफ़ कयो आहे। मुलाज़मन जो चवणु आहे त नौकरियुनि ते बहाल करे बेचैनी ख़त्म कई वञे। ब्रेकिंग न्यूज़ असां गुलामुल्ला मां शेयर करे रहिया आहियूं, जिथे रोड ते क़ाइम सीमेंट फैक्ट्री पारां 60 मुलाज़मन खे ज़बरदस्ती नेकाली ॾिनी वई आहे। मुलाज़मन जो चवणु आहे त इंतजामिया बिना जवाज़ खेनि फारिग कयो आहे। नौकरियुनि खे बहाल करे बेचैनी ख़त्म कई वञे। तफ़सील मालूम कंदासीं। असां सां लाइन ते मौजूद आहे आवाज़ न्यूज़ रिपोर्टर शहज़ाद मल्ला। जी शहज़ाद, छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी मां तव्हांखे ॿुधायां थो न त छठो गुलामुल्ला रोड ते क़ाइम छठो सीमेंट फैक्ट्री इंतजामिया फैक्ट्री में केतिरे अरसे खां ड्यूटी कंदड़ 60 मुलाज़मनि खे बिला जवाज़ ड्यूटी तां फारिग कयो वियो आहे। जंहिंजे करे फारिग थियल मुलाज़मनि में सख़्तु कावड़ जी लहर छायल आहे। उन्हनि इहो चयो आहे त असांखे माना बिला जवाज़ छठा सीमेंट फैक्ट्री जी इंतजामिया ड्यूटियुनि तां फारिग कयो आहे। जंहिंजे करे असां बेरोज़गार थी विया आहियूं। असांखे ड्यूटी ते बहाल करे असां सां इंसाफ़ कयो वञे। जी ठीकु आहे, तव्हांजी वॾी महिरबानी अपडेट करण लाइ।